ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 21/6/2026। अॼु व्यक्त बादल जो रिवाइज़ कोर्स 15/11/2010। अॼु जी मुरली जो टॉपिक आहे स्व परिवर्तन जी गति खे तीव्र करे संस्कार स्वभाव जी समाप्ति जो समारोह मनायो। हर संकल्प बोल कर्म में ब्रह्मा बाप खे कॉपी करो। अॼु बाप दादा सभिनि जी मस्तक ते 3 भाग्य जी चमकती हुई निशानियूं ॾिसनि पियूं। हिकु बाप द्वारा पालना जो भाग्य, ॿियो शिक्षक द्वारा शिक्षा जो भाग्य, टियों सतगुरु द्वारा वरदाननि जो भाग्य। 3 भाग्य चमकंदा हुआ ॾिसनि पिया। हर हिक जो मस्तक टिनी भाग्यनि सां चमके पियो। अहिड़ो भाग्य ॿियो कंहिंजे मस्तक ते चमकंदो उहो ॾेखारे में न ॾींदो आहे, लेकिन तव्हां सभिनि जो मस्तक भाग्य सां चमके थो। तव्हां सभी बि पंहिंजे भाग्य खे ॾिसो था न। बाप दादा ॾिठो आहे भाग्य त सभिनि खे मिलियो आहे, लेकिन भाग्य जी चमक सभिनि जी हिकु जहिड़ी न आहे। कोई जी चमक ॾाढी तेज़ आहे, कोई जी चमक थोरी कम ॾेखारे में ॾींदी आहे। वैसे बाप दादा सभिनि खे हिकु साथ हिकु जहिड़ो ई भाग्य ॾिनो अथई। पढ़ाई हिकु ई पढ़ाईंदा आहिनि, पालना हिकु जहिड़ी ॾींदा आहिनि ऐं वरदान बि हिकु जहिड़ा ई ॾींदा आहिनि। आदि रत्न व पुठियां अचण वारा सभिनि खे हिकु ई मुरली द्वारा पालना मिलंदी आहे, पढ़ाई मिलंदी आहे, वरदान बि हिकु ई सभी खे मिलंदा आहिनि। आदि रत्ननि जी मुरली अलॻि न थी सघंदी आहे, हिकु ई हूंदी आहे, लेकिन नंबरवार चमकंदो उहो भाग्य ॾेखारे में ॾींदो आहे। बाप सां प्यार जी पालना सभिनि खे हिकु जहिड़ी मिलंदी आहे। हर हिक जे मुख सां इहो ई निकिरंदो आहे मुंहिंजो बाबा, चाहे अॻियां अचण वारा हुजनि चाहे पुठियां अचण वारा हुजनि, लेकिन हर हिक खे पंहिंजे अधिकार सां चईंदा आहिनि मुंहिंजो बाबा। कंहिंसां बि पुछो बाप सां प्यारु मिलियो त फलक सां चईंदा आहिनि मूंखे बाप सां प्यारु सभिनि खां जास्ती मिलंदो आहे। इहे मुंहिंजो बाबा दिलि सां ई चइण वारा छा फलक सां चईंदा आहिनि कि मुंहिंजो प्यारु सभिनि खां ज़्यादा आहे। बाबा जो प्यारु पहिरियों मूंसां आहे, छो जो प्यारु ई बाप जी पालना आहे न। ईअं हिन मुंहिंजो बाबा मञण सां तव्हां बाबा जा ठही विया ऐं तव्हां सभिनि खे बाप तव्हां सभिनि जो ठही वियो। अॼु तव्हां सभी आया आहियो, प्यार जे प्लेन में आया आहियो। प्यार खीचे सभिनि खे लाहे वञो। सभी प्यार सां आराम सां पहुची विया आहियो। हिन परमात्मा प्यार सिर्फ़ु हाणे संगम ते प्राप्त थींदो। भविष्य देव आत्माऊं जो प्यार प्राप्त थींदो भविष्य में, लेकिन परमात्मा प्यार हिन हिकु जन्म में प्राप्त थींदो। बाबा चवनि था भविष्य देव आत्माउनि जो प्यार प्राप्त हूंदो आहे, लेकिन परमात्मा प्यार हिन हिकु जन्म में प्राप्त थींदो आहे। त बाप दादा बि अहिड़े पात्र आत्माउनि खे ॾिसी करे छा चईंदा आहिनि, वाह ॿार वाह, तव्हां ही कोटनि मां कोई पात्र ठहिया आहियो। हर कल्प बाप ही तव्हां ई पात्र ठहींदा आहियो। अहिड़ो नशो हलंदे फिरंदे रहंदो आहे। तव्हांजी दिलि में इहे ई गीत ॻाईंदा आहियो पंहिंजी दिलि में कि वाह मुंहिंजो भाग्य, इहे गीत ॻाईंदा आहियो न। बाबा खे ख़ुशी थींदी आहे कि इहे सभी ॿार अधिकारी ॿार आहिनि। पंहिंजे खे कोई बि परमात्मा प्यार जे कोई कम न सम्झंदो आहे। प्यार में सभी पास आहिनि। बाप दादा पुछंदा आहिनि सभिनि खां जास्ती प्यार कंहिंजो आहे, त चईंदा आहिनि केरु चईंदो। सभु ॼाणंदा आहिनि कि परमात्मा प्यार कम न आहे। बाबा बि चईंदा आहिनि कि प्यार जे सब्जेक्ट में सभी पास आहिनि। तॾहिं मुंहिंजो बाबा चईंदा आहिनि केतिरो प्यारु आहे न, उहो हर हिकु ॼाणंदो आहे। त बाप दादा ॾिठो आहे कि प्यार में त सभु पास आहिनि, लेकिन हाणे समय जे प्रमाण स्वपरिवर्तन हुन जी आवश्यकता आहे। सिर्फ़ु स्वपरिवर्तन विशेष ॿुधायो हुयो कि हिन समय स्वपरिवर्तन में विशेष संस्कार परिवर्तन, स्वभाव परिवर्तन हुन जी आवश्यकता आहे।
हाणे स्व परिवर्तन जी गति फास्ट खपे। चईंदा बि आहिनि अटेंशन बि आहे, लेकिन गति हाणे फास्ट खपे। बाप दादा खे यादि आहे पहिरियों बि बाप सां वाइदो कयो हुयो कि हिन वर्ष में स्व परिवर्तन संस्कार परिवर्तन करिणो ई आहे, लेकिन बाप दादा ॾिठो आहे कि संस्कार परिवर्तन में जेतिरो फास्ट पुरुषार्थ खपे हुन जी गति ॿियो फास्ट खपे। तव्हां सभी छा सम्झंदा आहियो कि समय प्रमाण जेतिरी गति फास्ट खपे हुन अनुसार हर हिक जो तीव्र पुरुषार्थ आहे या थियणो खपे, ॿियो थियणो खपे। तव्हां सभी छा सम्झंदा आहियो कि समय प्रमाण जेतिरी फास्ट गति खपे हुन अनुसार हर हिक जो तीव्र पुरुषार्थ आहे या ॿियो थियणो खपे। छो जो समय अनुसार समय में फास्ट परिवर्तन थिए थो ऐं तव्हांजो बि तीव्र परिवर्तन तॾहिं थींदो जो संकल्प कयो ऐं थियो। अयथार्थ संकल्प ईअं समाप्त थियणो खपे जीअं कोई कागज़ ते बिंदी लॻाए। केतिरे में लॻाईंदा जेको अयथार्थ संकल्प आहे। अयथार्थ अर्थात फालतू संकल्प एतिरा फास्ट परिवर्तन थियणो खपे। छा अहिड़ी गति जो बाप दादा चाहींदा आहिनि इहे करे सघंदा आहियूं? हिमत आहे जो सम्झंदा आहिनि कि हाणे खां एतिरी रफ़्तार सां बिंदी लॻाए सघंदा आहियूं। हिमत बचे मदद बाप उहा हथ उठायो। बाप दादा ॿारनि जो दृढ़ संकल्प ॾिसी मुबारक ॾींदा आहिनि। बाप दादा पहिरियों बि ॿुधायो कि दृढ़ संकल्प जे संकल्प आहे करिणो ई आहे। त अॼु जी सभा में सभिनी इहे दृढ़ संकल्प कयो न। पंहिंजे पाण खे ॾिसो, दादनि खे ॾिसो, सभिनी मेजॉरिटी हथ उठायो। ॾिसो त कल्ह सुभाउ संस्कार समाप्ति जी सेरेमनी मल्हाइणी खपे। मल्हाईंदा जंहिं हथ उठायो उहा हथ उठायो, सेरेमनी मल्हायो। इन जी सेरेमनी त ॾाढी धूमधाम सां मल्हाइणो आहे। जीअं लक्ष्य हिमत जो रखियो आहे वैसे लक्षण बि हिमत जो रखंदव त कोई वॾी ॻाल्हि न आहे। जॾहिं लक्ष्य ई आहे बाप समान ठहिण जो त हाणे लक्ष्य ऐं लक्षण हिकु करिणो आहे। फॉलो ब्रह्मा बाप जो बि संकल्प बोल कर्म करो पहिरियों ब्रह्मा बाप सां मिलायो, कॉपी करो। दुनिया में कॉपी करणु मना आहे, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि ब्रह्मा बाप खे कॉपी करो। निराकार बाप जे लाइ त चईंदा उन्हनि खे देह ई न आहे त देहभान छा आहे, लेकिन ब्रह्मा बाप देहदारी रहिया आहिनि। वास्तव में ॾिसो तव्हां त सरेंडर आहियो। सरेंडर थियण वारा हथ उठायो, जो सरेंडर आहिनि उहे हथ उठायो। जॾहिं सरेंडर कयो त छा संकल्प कयो? बाबा इहे तन मन धन सभु तव्हांजो आहे। ईअं कयो न कयो हुयो, इन में हथ उठायो त हाणे सरेंडर कयो। मुंहिंजो न आहे, तन बि मुंहिंजो न आहे, मन बि मुंहिंजो न आहे, कुझु बि मुंहिंजो न आहे, सभु बाबा जो। बाबा खे ई चओ बाबा तव्हांजे शरीर में ईअं थो थिए, तव्हांजे मन में अहिड़ा अहिड़ा संकल्प था अचनि, तव्हांजी बुद्धि में अहिड़ी मत आहे, तव्हांजी तव्हांजी हिन आत्मा जो स्वभाव संस्कार अहिड़ा आहिनि, है न। असांखे त न खपनि इहे सभु संकल्प, है न। असांखे त न खपे अहिड़ी सम्झ, असांखे त न खपनि अहिड़ा स्वभाव संस्कार, लेकिन आहिनि त असांखे सभु कुझु बाबा खे ॾियणो आहे। श्री बाबा खे सभु कुझु ॾियणो न, तन मन धन, कोई टेंशन ई न आहे। स्वभाव संस्कार बि अहिड़ा आहिनि त उहो बि बाबा खे ई चओ, मुंहिंजो त कुझु आहे न। जीअं ब्रह्मा बाबा बाप खे सेवार्थ शरीर ॾिनई त ब्रह्मा बाबा ॼाणंदा हुया कि शरीर मुंहिंजो न आहे, सेवार्थ आहे। त जॾहिं तव्हांजे तन मन धन टे अर्पण कया त तव्हांजो शरीर बाप जे सेवार्थ निमित्त आहे। जीअं ब्रह्मा बाप जो शरीर सेवार्थ रहियो त तव्हांजो शरीर तव्हांजो न आहे, सेवार्थ आहे।
त इहे जो संस्कार आहे न देह अभिमान व देह भान जो इहा हुजणो खपे। अगरि इहे स्मृति में रखियो कि इहा तन विश्व सेवा अर्थ आहे, मुंहिंजो न आहे, बाबा तव्हांखे सेवा अर्थ ॾिनो अथई न, त देह भान व देह अभिमान, देह अभिमान ज़्यादा नुक़सान कंदो आहे, देह भान हुन खां हल्को आहे। लेकिन ॿई जॾहिं ॾेई छॾिया, फॉर्म भरंदा आहियो, छा लिखंदा आहियो? टीचर्स फॉर्म भराईंदी आहे त छा भराईंदी आहे कि इहा मुंहिंजो जीवन हाणे सेवा प्रति आहे। जो बि ब्रह्मन ठहिया उन सभिनि जो बाप सां वाइदो आहे, तन मन धन बाप जो आहे, मुंहिंजो न आहे। त इहे संस्कार जो पैदा थींदा आहिनि उहो देह भान या देह अभिमान में हूंदा आहिनि। हिन करे जो वाइदो, जो अॼु बि वाइदो कयो संस्कार समाप्ति जो, संस्कार जी सम्झो कंहिंजो संस्कार आहे बार बार हथ धोइण जो, कि भई हथ हेॾे होॾे लॻी वियो त धोइणो आहे, लेकिन कई बार न ज़्यादा ई अननेसेसरी माण्हू बार बार हथ पेर धोईंदो आहे कि असांजी देह आहे। त ईअं देह जी स्मृति जे कारण ई इहे संस्कार पैदा थियो न। त अहिड़ा संस्कार पैदा थी विया श्री असां देह था सम्झूं, असां सम्झो मां त आत्मा आहियां, कोई सम्झो ॿाहिरां खां आया कया, हा भई हथ धोता, वरी हुन खां पोइ कुझु अहिड़ो वहिड़ो कयो ई न, कमु कयो ई न, ईअं कयो ई न, त कुझु खाइण लाइ मिले त ठीकु आहे, थोरो हैंकी वैंकी सां साफ़ करे पोइ खाओ, ईअं बार बार थोरी हथ धोइबा आहिनि। त बाबा असांखे चवनि था देह भान या देह अभिमान में हूंदा आहिनि। हिन करे त जो अॼु बि वाइदो कयो संस्कार समाप्ति जो, शरीर जो विघ्न विझंदा आहिनि न बाप खे प्रत्यक्ष करण में। सभिनि खे उमंग इहो आहे, बाप दादा ॿुधंदा रहंदा आहिनि, चईंदा बि रहंदा आहिनि कि बाप खे प्रत्यक्ष करिणो आहे। हाणे ताईं ब्रह्म कुमार प्रत्यक्ष थिया आहिनि, भॻवानु बाप आयो आहे, इहे प्रत्यक्षता गुप्त आहे, पुरुषारथ करनि था, लेकिन ये प्रत्यक्ष आवाज़ फैले असांजो बाप अची वियो, भॻवानु अचे आहे, न कि ब्रह्म कुमारियूं अचनि। हाणे ये प्रत्यक्षता थियणी आहे, ये स्वभाव संस्कार परिवर्तन थियण सां तव्हां हिकु हिकु जे चहिरे ऐं चलन सां प्रत्यक्ष थींदो। बाप खे प्रत्यक्ष करिणो आहे, करनि था, लेकिन सभिनि जे कननि में आवाज़ गूंजे कि भॻवानु आयो आहे, बाप अची वियो, थियणो आहे। हथ ठाहियो न, हथ त ॾाढो सुठो ठाहींदो आहे। बाप दादा ख़ुशि आहिनि कि सभिनि जे मन में लगन आहे ऐं थियणो ई आहे। हिन जे लाइ जीअं कल्प पहिरों जा संस्कार स्वभाव खे परिवर्तन कंदा, वैसे ई हुनजो साधन आहे कि हर हिकु जो ब्राह्मण आहे, हर ब्राह्मण खे पंहिंजे चार्ट में शुभ भावना शुभकामना जो विशेष अटेंशन रखिणो हूंदो आहे। जीअं दुनिया वारनि खे कमु ॾिनो न, एतिरे समय में शुभ भावना शुभकामना रखी सघंदा आहियो, उन्हनि खे छा रखी सघंदा आहिनि, हुननि खे चईंदा आहियो न, ऐं तव्हां त रखी सघंदा आहियो। कहिड़े बि समय कंहिंजो बि स्वभाव संस्कार जॾहिं सामनो कंदा आहिनि तॾहिं शुभ भावना शुभकामना हुन आत्मा जे प्रति हुन समय न आहे। त तव्हां बि अगरि अमृत वेले खां इहे संकल्प करो कि मूंखे हर आत्मा जे प्रति शुभ भावना शुभकामना रखणी आहे, त जो संकल्प कयो परिवर्तन करिणो ई आहे, उहो पूरो थींदो, करे सघंदा है न। कंहिंजो बि स्वभाव संस्कार जॾहिं सामनो कंदो आहे, हुन समय असांखे हुन जे प्रति शुभ भावना शुभकामना ॾेई परिवर्तन जी भावना
सां हुन संकल्प खे स्टॉप करिणो आहे, तॾहिं तव्हां बि परिवर्तन ईंदो। ॻाल्हि आई, ॻाल्हियुनि जो कमु अचणु, व्यर्थ संकल्प, फलानो फलानो संकल्प करण जो कमु अचणु, असांजो कमु आहे बिंदी 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 माया आहे न, ऐं तव्हांजो कमु आहे विजय प्राप्त करणु। त कल्ह आपस में ग्रुप ठाहे करे जो निमित आहिनि उन्हनि खे आपस में रोहरियान करे जो संकल्प कयो, उनखे अॻियां प्रैक्टिकल में कीअं लायूं, हुन ते रोहरियान करिणो आहे। फिनिश बिंदी लॻाए छॾियो, हथ त उठाईंदा आहिनि, अॻियां वारनि हथु उठायो त तव्हांखे निमित ठहिणो ई पवंदो। जीअं ब्रह्मा बाबा जे अॻियां केतिरा संस्कार वारा पहिरियों आया, आदि में ब्रह्मा बाप जे केतिरा संस्कारनि, ब्रह्मा बाबा जे साम्हूं केतिरे संस्कारनि खेल खेॾियो है न। हिन लाइन खे अगरि सोचूं, संस्कार खेल था खेॾनि, मतिलबु ब्रह्मा बाबा ईअं न पिया ॾिसनि कि आत्मा ईअं थी करे, हिन आत्मा में जो संस्कार आहे न, उहो ब्रह्मा बाबा जे साम्हूं सामनो था करनि, मतिलबु उन्हनि ते वार था करनि। ऐं ब्रह्मा बाबा शिव बाबा जी ज्ञान योग सां उन्हनि ते विजय था प्राप्त करनि। भई चईंदा आहिनि न कि अच्छा ये अहिड़ी, हाणे हिननि सां बि निपटूं था। हिकिड़े बाबा ब्रह्मा बाबा जो हुयो, मारे डांटे करे न निपटणो आहे, शांति सां, प्रेम सां, शुभ भावना शुभकामना सां निपटणो आहे। ईअं तव्हां बि ॾिसो कि तव्हांजे ॿारनि में कहिड़ो बि सुभाउ संस्कार आहे, कंहिंजो रोइण जो, कंहिंजो ज़िद करण जो, त हुन सां परेशान न थियो कि अच्छा अहिड़े सुभाउ संस्कार वारो आहे, त हीअं बि न सोचो अच्छा मां ॾिसां तो कीअं नथो करे, न। हाणे मूंखे अहिड़ी आत्माउनि जे सुभाउ संस्कार वारनि सां कीअं निपटणो आहे। भई कोई ॿार होमवर्क न कंदो आहे, पढ़ाई न कंदो आहे, या टीवी मोबाइल में ॾिसे थो, त मां हिन खे कीअं परिवर्तन करां। मूं वटि हुनजो उपाय हुजिणो खपे। भई मां ही टीवी मोबाइल बंदि करां, हिन लाइ ख़ुदि खे बि सेक्रीफाइस करिणो पवंदो है। त ब्रह्मा बाबा जे साम्हूं कहिड़े सुभाउ संस्कारनि वारो खेल ॾिठो, लेकिन तव्हांजे बाप जे सहयोग जे अॻियां, बाप जे सहयोग सां अॻियां वधंदा, ॿियनि खे बि वधाईंदा रहिया। उन जी रिज़ल्ट अॼु ॾिसो था केतिरी संख्या थी वई आहे। हिलाइण वारी ॻाल्हियूं बि अचल रहनि, हुननि जो परिणाम केतिरो सेंटर खुलिया आहिनि, केतिरा प्रोग्राम थियनि था। अॼुकल्ह केतिरा प्रोग्राम थींदा आहिनि, थियनि ई था। इहे सॼे रिज़ल्ट ब्रह्मा बाप जी हिम्मत जी आहे। पहिरियों अकेलो त ब्रह्मा बाबा ई हुयो न, पुठियां तव्हां आया, लेकिन अकेलो हिम्मत रखी अॻियां वधिया न। रिज़ल्ट में प्रैक्टिकल प्रमाण, तव्हां सभु साथी हुयो, त आहे न हिम्मत। ब्रह्मा बाबा अकेलो हिम्मत रखियईं, तव्हां त ॾाढा साथी आहियो, त फॉलो फादर। सभी पंहिंजे खे ब्रह्मा बाबा जा ॿार, साथी ॿार सम्झंदा आहियो न। साथ आहियूं हलंदासीं, ब्रह्मा बाबा सां गॾु साथ राज्य में ईंदासीं। त हाणे समय आहे, जीअं ब्रह्मा बाबा हिम्मत रखियईं, रिज़ल्ट ॾिसो था। एतिरे संगठन में हिम्मत जो पांव रखो त छा न थी सघंदो। कल्प कल्प थियो हुयो ऐं थियणो ई आहे। त हाणे बाप छा चाहींदा आहिनि उहो ॿुधायो। सिर्फ़ु बाप सभिनि जी, सिर्फ़ु तव्हां सभिनि जी ॻाल्हि करो, तव्हां सभु हिकु ॻाल्हि करो। उहा हिकु ॻाल्हि आहे, साधारण पुरुषार्थ खे तीव्र पुरुषार्थ करो, मतिलबु जल्दी जल्दी बिंदी लॻायो। बाप दादा ॾिठो कि किथे किथे अलबेलोपन ईंदो आहे, किथे किथे अलबेलोपन ईंदो आहे। थियणो ई आहे, विजय त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। इहे ज्ञान जे हिसाब सां निश्चित आहे, लेकिन अलबेलेपन में बि इहे शब्द ईंदा आहिनि।
असांजी विजय त आहे ज्ञान जे हिसाब सां निश्चित आहे, लेकिन अलबेलेपन में भी ये शब्द ईंदा आहिनि कि ठीकु आहे, सभु थी वेंदो, असांजी विजय त आहे, थी पड़ी आहे, कोई कमु रुकियो न आहे, थियणो ई आहे। हिकु आहे पुरुषार्थी जा इहे शब्द, ॿिया आहिनि अलबेलेपन जा इहे शब्द। कोई कमु रुकणो न आहे, थियणो ई आहे। त इहे अलबेलोपन आहे, इहे बि संस्कार चेक करिणो आहे। अलबेलेपन जी निशानी आहे कि हुनजे जीवन में नंढी नंढी ॻाल्हियुनि में थकावट ॾेखारे में ॾींदी, शकल में वो ख़ुशी जी झलक न ॾेखारे में ॾींदी, सेवा सां पुण्य ठहे थो न। अलबेलेपन जी निशानी आहे कि हुननि जे जीवन में नंढी नंढी ॻाल्हियुनि में उन्हनि खे थकावट नज़र ईंदी, वो ख़ुशी न थींदी। अगरि अलबेलेपन जा डायलॉग्स आहिनि कि हा इहे त थियणो ई आहे, असां न ठहींदासीं त केरु ठहींदो, सेवा सां पुण्य ठहे थो, त चहिरे ते ख़ुशी हुजणी खपे न के प्रकार जी थकावट जो कारण कोई न कोई ॻाल्हि जो अलबेलोपन आहे। जॾहिं करिणो ई आहे त ख़ुशी सां करो, चहिरो तव्हांजी सेवा करे, चलन तव्हांजी सेवा करे। त अॼु मेजॉरिटी जो संस्कार समाप्ति जो हथ उठायो, बाप दादा उन्हनि खे बार बार मुबारक था ॾियनि। अच्छा, हिन ग्रुप में जो पहिरीं बार आया उहो हथ उठायो, ॾिसो केतिरा आहिनि, ॾाढा आहिनि। हथ हिलायो जो पहिरीं बार आया, हुननि खे पंहिंजे बाप सां मिलण जी मुबारक हुजे। त विशेष समय प्रमाण हाणे तव्हांखे तीव्र पुरुषार्थ करिणो पवंदो। बाप दादा जो ये चवणो आहे कि जो तीव्र पुरुषार्थ कंदो, ढिलो ढालो न, वो लास्ट सो फास्ट सो फर्स्ट वेंदो। अहिड़ी कमाल करणी आहे चांस आहे। ये न सम्झो असां त आया लास्ट आहियूं, न, फास्ट वञी सघंदा आहियूं, लेकिन हर समय तीव्र पुरुषार्थ करिणो ई आहे, बदिलणो ई आहे, गे न करिणो। बाबा त कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, हिकु ॾींहं में बि कोई कर्माती ठही वेंदो। सोचतासीं, गे न करो। अच्छा, ये पंहिंजो घरु आहे, दाता जो घरु आहे, सुठो लॻियो न, त सभी भाउ भेण बि तव्हांजो स्वागत कंदा आहिनि। अच्छा, हाणे चारो अॼु ब्रह्मण ॿारनि खे बाप दादा जो स्नेह भरो यादि पिया स्वीकारजो। बाप दादा ॼाणंदा आहिनि, दूर वेठे बि कई ॿार ॾिसनि था, लेकिन मिलन मल्हाइनि था। हुन चारों और जे ॿारनि खे बाप दादा इहे ई चईंदा आहिनि कि जीअं हाणे मेजॉरिटी सभिनि हथ उठायो संस्कार समाप्ति जो, हाणे तव्हां सभी बि मिली करे हिकु संकल्प रूपी हथ उठायो था कि असां सभु मिली करे समाप्ति जे समय के समीप लाइण लाइ ये संकल्प करूं था। ऐं चारों ओर संपूर्ण समय थियण ते ब्रह्मा बाप शिव बाप ॿिन्हिनि खे प्रत्यक्ष कंदासीं कि असांजो बाप आयो आहे। त इहा बि समाप्ति जे समय जे लाइ बि हथ उठायो, जी संस्कार समाप्ति जे लाइ उठायो न। हाणे तव्हां सभी बि मिली करे हिकु संकल्प रूपी हथ उठायो कि सभु मिली करे समाप्ति जे समय के समीप लाइण लाइ हिकु ये संकल्प करूं था। ऐं चारों ओर संपूर्ण समय थियण ते ब्रह्मा बाप शिव बाप ॿिन्हिनि खे प्रत्यक्ष कंदासीं कि असांजो बाबा अची विया आहिनि। सभिनि जे मुख ते बाप जी प्रत्यक्षता थी वञे। हाणे हिन वर्ष में ये दृढ़ संकल्प रखो कि बाप खे प्रत्यक्ष करिणो आहे। अधु कमु त कयो, ॿारनि खे बाबा विश्व जे अॻियां प्रत्यक्ष कयो। हाणे ॿारनि जो कार्य आहे भॻवानु अची वियो, ये आवाज़ विश्व जे हिकु हिकु ॿार ताईं पहुचे।
त सभिनि खे बाप दादा ॾिसनि था कि हर हिक जी दिलि जो स्नेह, दिलि जो प्यार, दिलि जो उमंग उत्साह सहित बाप दादा सभिनि खे यादि पिया ॾियनि था। अच्छा, सेवा जो टर्न कर्नाटका जो आहे। सेवा जो चांस वठणु सुठो आहे, अर्थात बाप जे समीप अचण जो चांस मिलणु। सो सेवा जे कारण केतिरा माण्हुनि खे अचण जो चांस मिलंदो आहे। सभिनि जी दुआयूं त निमित टीचर्स खे मिलंदियूं आहिनि। छो जी सेवा जी हिमत रखी ऐं चांस एतिरनि खे मिलियो। बाप दादा ॾिठो कि नया नया बि पहिरीं बार ॾाढा आया आहिनि। जो पहिरीं बार आया आहिनि कर्नाटका वारा, उहो लंबो हथ उठायो। पहिरीं बार बि ॾाढा आया आहिनि। अच्छा, कर्नाटका जी वृद्धि सुठी आहे। हाणे जीअं वृद्धि थी आहे, वैसे तीव्र पुरुषार्थ जी विधि हुन जी बि चारों ओर लहर फैलाए। तीव्र पुरुषार्थ जी नंबर वठो, संस्कार समाप्ति जो नंबर वठी सघंदा आहियो। जो सम्झंदा आहिनि असां पहिरियों नंबर वठी सघंदा आहियूं, उहो हथ उठायो। संस्कार परिवर्तन करण जो। अच्छा, बाबा चवनि था अहिड़ो आपस में संगठन करे प्रोग्राम ठाहियो, सभु हिकु आहे। जीअं दुनिया माण्हू चवंदा आहिनि न कि सभु हिकु ई आहिनि, हिकु ई भॻवानु आहे, लेकिन उहो हूंदो न आहे। हिते असांजे स्वभाव संस्कार जीअं संकल्प बोल कर्मनि खे ॾिसी करे माण्हू चवनि सभु हिकु आहे। भिन्न भिन्न स्थान आहे लेकिन आहिनि हिकु। ये कमाल करे ॾेखारियो। आहे हिमत न आहे हिमत जो बाप दादा वटि समाचार जो ईंदो रहंदो आहे। त मधुबन में हर मास पंहिंजे परिवर्तन जो समाचार लिखिणो आहे। लिखंदव न हर मास जो। बीती की बीती हाणे नंबर 1 थी करे ॾेखारियो। हाणे नंबर 1 थी करे ॾेखारियो। अच्छा, बाप दादा ॾिठो सेवा सुठी आहे, हाणे संगठन ॾिसणु चाहींदा आहिनि। एग्ज़ाम्पल ठहो। रेडी आहियो? केॾो नशो चढ़ाईंदा आहिनि बाबा, अहिड़ो नशो रोज़ मुरली पढ़ंदे अहिड़ो नशो चढ़े ऐं सभु ईअं संकल्प करनि कि असां सभु हिकु बाप जा हिकु बाप जा ॿार हिकु ई आहियूं। हिकु जीअं बाबा जो संकल्प उहो असांजो संकल्प, जीअं बाबा जी मत उहो असांजी मत, जीअं बाबा जो स्वभाव संस्कार उहो असांजो स्वभाव संस्कार, है न? इहे सभु हिकु थी वञनि। जीअं बाबा जो मन वचन कर्म हूअं असांजा मन वचन कर्म, है न? इन हिसाब सां केॾो कमु आहे। अगरि कोई इहे बि लक्ष्य रखे कि मूंखे हाणे करिणो ई आहे ऐं बसि इहे ई संकल्प कंदो रहे। बाबा जीअं चवनि था कि असां सभु हिकु ई आहियूं, बसि भिन्न भिन्न स्थान आहिनि लेकिन आहियूं हिकु बाप जी संतान। सभु आत्मायूं भाव आहे। सभिनि जा मन बुद्धि संस्कार बाप समान आहे। नंबरवार त हूंदा ई आहिनि, है न? लेकिन त बि हिकु ई ॾेखारे मिले। ऐं इहे दृढ़ संकल्प करो कि हाणे सभिनि जे मुख सां बाबा अची वियो, इहो ई आहे, इहो ई आहे, इहो ई आहे, इहो निकिरी वञे। सभिनि जा स्वभाव संस्कार सेकेंड में समाप्त। पुराणा त बाबा चवनि था हिमत आहे, हिमत आहे। बाप दादा वटि समाचार त ईंदा रहंदा आहिनि। मधुबन में हर मास पंहिंजे परिवर्तन जो समाचार लिखिणो आहे। लिखंदव न हर मास जो। बीती की बीती हाणे नंबर 1 थी करे ॾेखारियो। अच्छा,
बाप दादा ॾिठो आहे सेवा सुठी आहे, हाणे संगठन ॾिसणु चाहींदा आहिनि। एग्ज़ाम्पल ठहो, रेडी आहियो तव्हां ॾिसो हिकु मास में रिज़ल्ट ईंदी। अच्छा, ॾाढो वॾो विशेष बाप दादा जो यादि पिया। वरदान संपूर्ण समर्पण जी विधि द्वारा पंहिंजेपन जो अधिकार समाप्त करण वारा समान साथी ठहूं। जो वाइदो कयो आहे न कि साथ रहंदासीं, साथ हलंदासीं, साथ ईंदासीं, हिन राज्य कंदासीं, हिन वाइदे खे तॾहिं निभाए सघंदव जॾहिं साथी जे समान ठहींदव। समानता ईंदी संपूर्णता सां। समानता ईंदी संपूर्णता सां। जॾहिं कुझु समर्पण करे वरितो त पंहिंजो व अन्य जो अधिकार समाप्त थी वियो। जॾहिं कंहिंजो बि अधिकार आहे त सर्व समर्पण में कमी आहे, इन करे समान न ठही सघंदा आहिनि। त साथ रहण, साथ उड़ण जे लाइ जल्दी समान ठहो। साथ रहण ऐं साथ उड़ण जे लाइ जल्दी समान ठहो। स्लोगन आहे पंहिंजे समय श्वास संकल्प खे सफल करण ही सफलता जो आधार आहे। पंहिंजे समय श्वास संकल्प खे सफल करण ही सफलता जो आधार आहे। अव्यक्त इशारो, जो सरल स्वभाव वारा हूंदा आहिनि उन्हनि में समेटण जी शक्ति स्वतः ई अची वेंदी आहे। सरल स्वभाव वारा सभिनि जा सहयोगी ऐं स्नेही बि हूंदा। जो जेतिरो सरल स्वभाव वारो हूंदो ओतिरो माया कम सामनो कंदी। सरल स्वभाव वारा सभिनि जा सहयोगी स्नेही बि हूंदा। इजी नेचर। जेतिरो सरल स्वभाव ओतिरो माया कम सामनो कंदी। सरल स्वभाव वारनि जो व्यर्थ संकल्प न हलंदो, उन्हनि जो समय बि व्यर्थ न वेंदो। समय उन्हनि जी बुद्धि विशाल ऐं दूरांदेशी रहंदी। हिन करे उन्हनि जे अॻियां कोई समस्या सामनो न करे सघंदी आहे। अव्यक्त इशारो, अॼु चयो संडे आहे, इन करे मां सभु योग कंदा। पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप द्वारा भटकती हुई दुखी अशांत आत्माउनि खे सुख शांति जी पवित्र किरणियूं ॾेई करे उन्हनि खे सहारे दाता परमात्मा भाव जी स्मृति दिलाइण जी सेवा करो। अॼु छा करिणो आहे? फ़रिश्ते स्वरूप द्वारा भटकती हुई दुखी अशांत आत्माउनि खे सुख शांति जी किरणियूं ॾेई करे उन्हनि खे सहारे दाता परमात्मा भाव जी स्मृति दिलाइण जी सेवा करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।